ब्रेकिंग न्यूज़ आई सिंझोरो में अवां सां शेयर कयूं पिया। लॉकडाउन की भञकड़ी असिस्टेंट कमिश्नर से मुहमारी करण ते 4 ॼणनि खे गिरफ़्तार किया वियो। बिल्कुल नाज़रीन, गिरफ़्तार थियलनि में फ़ैद आराइन, साइम अली, नज़ीर अहमद और वकास शामिल आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं सिंझोरो में साहिल महर खां। साहिल, छा तफ़सील आहिनि? जी, सिंझोरो लॻ बावी जमड़ो में कुछ कलाक पहिरीं असिस्टेंट कमिश्नर सिंझोरो अब्दुल करीम संग्रासी शहर बावी जमड़ो के शहरी शाहिद आराई पारा शहर में गंदगी खिलाफ जो दरख्वास्त दी वही उनकी इंक्वायरी लाइ शहर में असिस्टेंट कमिश्नर सिंझोरो पहुतो तो उते मुखालिफ दुर जा मानू वडे अंग में हजूम की सूरत में गड थी विया, जैसे एसओपी की खिलाफ वर्जी करण के इल्जाम में अगूणे पीपल्स पार्टी जिले नायब चेयरमैन के भाई के फहद अली मुखी आराई, साइम अली मुखी आराई, नज़ीर अहमद पाकिस्तानी आराई और वकास अहमद आराई के गिरफ्तार करे उन मौके असिस्टेंट कमिश्नर सिंझोरो अब्दुल करीम संग्रासी जो चवण हो तो कोर्ट के हुक्म ते मां शहर बावी वियोसि, उते मुखालिफ दुर पारां माण्हुनि जो हजूम गड करण ते मूं इन्हनि खे एसओपी जी जेका आहे खिलाफ वर्जी करण ते गिरफ़्तार करायो आहे। ऐं उन खां पोइ आख़िरी जेके इतला आहिनि उन खां पोइ जेके आहिनि इहे जेके गिरफ़्तार थियल जेके हुआ उन्हनि खे दंड भरण खां पोइ जेको आहे हिन वक़्तु आज़ादु करे छॾियो आहे पुलिस। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी साहिल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।